Ask Mufti Mujib Rahman. अगर के मर्द या औरत के कुरान मजीद पढ़ण ना अचे त छा उहे कुरान जे हर एक सिट ते बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे पढ़ी सघनि था ऐं उन्हनि खे सवाबु मिलंदो या न। कंहिं बि मुस्लमान खे कुरान हकीम पढ़णु नथो अचे त उहो जेकॾहिं कुरान हकीम खे खोले करे उन ते सिर्फ़ु जेको आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़े थो, उन ते अलाह ताला इनखे नेकी ॾींदो। छाजे करे कुरान हकीम खे खोलण ई ॾिसण ई नेकी आहे। कुरान हकीम जे अल्फाज़नि ते जीअं नज़र पई न त हिन बंदे खे अलाह ताला नेकी ॾींदो, अलाह ताला इनखे अजुर ॾींदो। वरी प्लस में जेको बिस्मिल्लाह पढ़े थो इन ते बि अलाह ताला अजुर ॾींदो। पर साईं इहो मामिलो हिते रुके न, इहो सॼी पंहिंजी ज़िंदगी ईअं न बनायो, क़ुर खे सिखण जी कोशिशि कयो। क़ुर जे सिखण जे लाइ का बि उमिरि जो हुजणु ज़रूरी न आहे। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधायुमि त असांजो हिकिड़ो उस्तादु हुयो, उन ॻाल्हि कई त हिकु बंदे खे मां क़ुर सेखारियुमि जंहिंजी उमिरि 90 साल जे क़रीब हुई, जंहिंजी उमिरि 90 साल, यार सम्झ में ॻाल्हि अचे थी न। हिकिड़े माण्हू जी 90 साल उमिरि थी चुकी आहे, 90 साल खां बाद में क़ुर थो पढ़े ऐं साईं ॿुधायो ईअं क़ुर जो थोरो थोरो हिसो पढ़ंदो रहियो। कॾहिं सूरत फ़ातिह जो टुकड़ो वठे, कॾहिं सूरत बक़रा जो टुकड़ो वठे पियो, चए भई ईअं पढ़ंदे 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 हिकिड़े ॾींहुं वञी करे सॼो क़ुर जेको उन 90 साल वारे मुकमल करे विधो। त साईं इंसानु कोशिशि करे थो त पहाड़ खे ड्राइव थो रखे, आहे न साईं। हे जेके पहाड़ आहिनि हिन खे फ़रिश्तनि त ड्रातो न आहे न, हे विच में सुरंग करे रस्ता ठाहिनि था। हे इंसानु जॾहिं एॾो भारी कमु करे सघे थो त क़ुर हकीम अलाह ताला फरमायो आसान करे नाज़िल कयो आहे त सिखंदो, कंहिं उस्ताद जे आॾो वेहंदो, इनशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं क़ुर जो माहिर बि थी वेंदो। पर जेकॾहिं छॾे ॾींदो साईं हाणे बसि छॾे ॾियो, बसि इहो बिस्मिल्लाह ते जेको गुज़ारो हलियूं था, त पोइ साईं बसि इन मौत मथां वाक़ई थींदो, इहो तूं बिस्मिल्लाह ते वेठो हूंदी। इहो मौत ईअं वाक़ई थी वेंदो न त बि तूं बिस्मिल्लाह ते वेठो हूंदी। त क़ुर खे जेको असां सिखण जी कोशिशि कयूं, अलाह ताला तमामु मुस्लमान खे क़ुर हकीम सिखण ऐं सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पेट मां अगरि मोल ॿारु ॼमे त उनजो जनाज़ो थींदो या न? न थींदो साईं। को ॿारु औरत खे पेट खां मोल पैदा थियो आहे त उनजो जनाज़ो जेको आहे न थींदो। बाक़ी पैदा थियो आहे 5 मिंट पैदा थियो आहे, यानी 5 मिंट ज़िंदा रहियो आहे, पैदा थियण खां बाद में 5 मिंट ज़िंदा रहियो आहे, 2 मिंट ज़िंदा रहियो आहे, त उन बंदे उन ॿार जो जेको आहे जनाज़ो बिल्कुलु थींदो। रिज़िक़ जे लाइ को वज़ीफ़ो ॿुधायो। नमाज़ पढ़ो ऐं फजर नमाज़ खां बाद में अल्लाह मग़फ़िनी बि हलालिक अन हरामिक व अग़नीनी बि फ़ज़लिक अमन सिवाक 7 मरतबा इन दुआ खे पढ़ो। अल्लाह मग़फ़िनी बि हलालिक अन हरामिक व अग़नीनी बि फ़ज़लिक अमन सिवाक। फजर नमाज़ खां बाद में 7 मरतबा इन खे पढ़ो, इनशाअल्लाह रिज़िक़ जो दरवाज़ो इंतिहाई वसी खुली वेंदो। आज़माइल वज़ीफ़ो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान मां इहो हिकिड़ो वज़ीफ़ो आहे त जंहिंखे रिज़िक़ जी कुशादगी नाहे त इहो बंदो इन खे पढ़े। 2 नंबर ते जुमे जे ॾींहुं, अॼु जुमो आहे न, जुमे जे ॾींहुं जेकॾहिं अगरि कंहिं बंदे खे रिज़िक़ में कुशादगी न आहे, जुमे जे ॾींहुं अल्लाह पढ़े अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी बि हलालिक अन हरामिक व अग़नीनी बि फ़ज़लिक अमन सिवाक 100 मरतबा पढ़े। इनखे इहो 100 मरतबा पढ़ो, अल्लाह में यकीन कयो, अल्लाह ताला रिज़िक़ जे अंदरि कुशादगी ॾींदो। हाणे साईं पढ़ो त यकीन सां न। हिकिड़ो माण्हू पढ़ण खां पोइ वरी मूंखे चयो हुजे साईं पढ़ां अगरि न थिए, पढ़ां त पोइ अगरि न थिए, डॉक्टर खां जंहिं टाइम दवा वठंदो आहियां, दवा वठण खां बाद में चई साईं जेकॾहिं अगरि शिफ़ा न थिए, डॉक्टर चवंदो इहा खोपड़ी ख़राबु अथव, मल सां जेको आहे मेंटल केस खे जेको ॿाहिरि कढो। अड़े बाबा दवा ॾिनी आहे, इन खां बाद में अल्लाह ताला शिफ़ा ॾींदो। शिफ़ा जेको आहे आसमान खां लहंदी आहे न, अल्लाह जी तरफ़ां लहंदी आहे। डॉक्टर चवंदो असां जेको मटीरियल आहे न, असां सिर्फ़ु उनखे अप्लाई कयूं था, उहा दवा तव्हांखे ॾियूं था, बाक़ी असुली जेकी शिफ़ा आहे उहा अल्लाह ई ॾींदो। तव्हां आमाल कंदो, आमाल जे अंदरि नूर आहे, बरक़त आहे। तव्हां आमाल नेक कंदो, अल्लाह ताला रिज़िक़ जा दरवाज़ा आसानी करे छॾींदो। प्लस में ॿी ॻाल्हि ॿुधायां पियो, गुनाह कंदव रिज़िक़ ख़तमु थींदो। तव्हां वटि करोड़ रुपया पिया आहिनि न, फ़ख़ुरु आहे, कंहिं माण्हू खे पंहिंजे पैसे ते फ़ख़ुरु हूंदो आहे, उन पैसनि खे ज़वाल इंतिहाई आसानी सां लॻी सघे थो, बंदो गुनाह करे, पोइ नंढे खां नंढे गुनाह जो बि असरु थींदो अथव। नंढे खां नंढे गुनाह जो बि असरु थींदो आहे। को बंदो कंहिं शराब पीतो, ज़िना कई, इन में ख़ुदा छा कंदो आहे,
अल्लाह ताला रिज़्क़ बिल्कुलु तंग करे छॾींदो आहे। इहो बंदो ज़लील थींदो आहे दुनिया जे अंदरि। अल्लाह ताला महफ़ूज़ रखे तमामु मुस्लमाननि खे। औरत जो मुड़ुसु मरी वञे त उन जी इद्दत अंग्रेज़ी महीने में शुमार कई वञे या सिंधी महीने में। औरत जो मुड़ुसु मरी वञे त अंग्रेज़ी महीनो हुजे या सिंधी हुजे, 4 महीना 10 ॾींहं जेको काउंट कयोसि, 4 महीना 10 ॾींहं, पोइ कहिड़े महीने जी बि काउंट कयोसि। ॾिसो त 4 महीना 10 ॾींहं कंप्लीट कॾहिं था थियनि। अगरि थी विया न पोइ उहे अंग्रेज़ी में थी विया, सिंधी न अथव महीनो। ऐं जंहिंखे असां चवंदा आहियूं सिंधी महीनो आहे, हे असांजी पंहिंजी ज़बान आहे को सिंधी। सिंधी महीनो न आहे साईं, इस्लामी महीनो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? सिंधी महीनो छा सिंधियुनि ठाहियो आहे छा? रमज़ान, शौबान, शवाल, ज़ुल्का जेके बि हे महीना आहिनि न, इहो केरु चयो थो सिंधी आहे, सिंधी महीनो आहे। बसि असांजे मुआशरे जे अंदरि हली पियो आहे साईं सिंधी महीनो आहे, इहो आहे इस्लामी। इनखे छा चइबो आहे? इनखे चइबो आहे इस्लामी महीना। बाक़ी सिंधियुनि जेके अबे न ठाहिया आहिनि इहे महीना ताईं, हा इहे इस्लाम ॿुधाया आहिनि साईं। ख़ार कंहिंखे बि न लॻे, असां पाण बि सिंधी आहियूं, पर ॻाल्हि जेकॾहिं उसूल जो उहा त ॿुधाईंदासीं न। हिकिड़ी शइ जेकॾहिं सिंधी न ठाही आहे त हरू भरू हुनजे खाते में छो विझूं? सिंधी ठाही न आहे न। सिंधी साईं बरोच की आई आहे, पोइ हाणे ज़िद कयो त पोइ भले कयोसि। असां बरोची बि 5 महीना पोइ लायूं था हाणे महिल सां। ज़बरदस्ती न्याणी जो निकाह करणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे। न्याणी जो निकाह कयो था, सभ खां पहिरियों हुन खां पुछा कई वेंदी। पीउ नथो पुछा करे सघे, पीउ जेको आहे पंहिंजी घरवारी खे चए त न्याणी खे ॿुधा फिलाणो हिकिड़ो रिश्तो आहे, एग्री थियनि था, मुतफ़िक़ थियनि था, अल्हम्दुलिल्लाह। बाक़ी जबरन जेको आहे न्याणी जो निकाह करणु इंतिहाई ग़लति आहे। सभु ॻाल्हि सम्झ अचे थी सही न? इंतिहाई ग़लति आहे। पैगाम पहुचायो वेंदो, न्याणी खे ॿुधायो वेंदो, इंफॉर्मेशन हुनखे ॾिनी वेंदी। या न न्याणी तव्हांजी नेक मुतक़ी आहे, कंहिं चर्सी सां जेको निकाह करे छॾियोसि, कंदो कोई बि न। कोई बि पीउ पंहिंजी न्याणी खे जो निकाह कंहिं चर्सी ऐं कंहिं ॿाले सां न कराईंदो। पर हिकिड़ो मां ॻाल्हि ॿुधायां पियो त जेकॾहिं अगरि बहितर खां बहितर रिश्तो आयो बि आहे न, त बि जेको न्याणी खे आगाह कयो वेंदो त तुंहिंजो असां रिश्तो करायूं था। बाज़ औक़ात न्याणी ॻाल्हाए बि न आहे सघंदी, चई बि न आहे सघंदी, पर जेकॾहिं उहा ख़ामोशी इख़्तियार करे थी, उहा हा में शुमार आहे। मां पंहिंजी धीउ खे चवे थी न त फिलाणो रिश्तो आयो आहे, ख़ामोशी इख़्तियार करे थी न, यानी इहा औरत शर्मिली आहे, हा में शुमार आहे। पर जेकॾहिं बिल्कुलु साफ़ तौर ते इनकार करे थी, मां निकाह कंदमि ई न, मां पाण खे पूरो करे छॾींदमि, पोइ महिल सां जेको आहे ॿियो को रिश्तो ॾिसण जी कोशिशि कयो साईं। अल्लाह ताला इहा गुंजाइश कढी आहे। फ़न की हू मां ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलासा व रुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तादिलु फ़वाइदा। जंहिं औरतुनि खे तव्हां पसंदि कयो था उन्हनि सां तव्हां निकाह कयो। मर्दनि खे अल्लाह ताला इहो ऑप्शन ॾिनो आहे, पर औरत खे बि त मुड़ुसु पसंदि हुजे न। हिकु औरत आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल अल्लाह फिलाणो साहबी आहे, नमाज़ बहितरीनु पढ़ंदो आहे, इंतिहाई बहितरीनु नमाज़ पढ़ंदो आहे, नेक बि आहे, मुतक़ी बि आहे मुंहिंजो मुड़ुसु। पोइ इशारो कयईं, चई या रसूल अल्लाह जेकी मुंहिंजी दिलि आहे न, दिलि इन जी तरफ़ माइल नथी थिए। किथे ईअं न थिए जो मां अल्लाह ताला जी नाफ़रमानी करे विझां, मुड़ुस जी नाशाकरी करे विझां ऐं मां सुभाणे जनम में हली वञा। पोइ तव्हां पैगम्बर मौजूदु आहियो, बहितर ईअं न आहे त तव्हां मुंहिंजे ऐं इन जे दरमियान तफ़रीक़ कराए छॾियो, मुंहिंजे ऐं इन जे दरमियान तफ़रीक़। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालूम करायो। इन खां बाद में मालूम थियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तफ़रीक़ कराए छॾी। हाणे औरत जो ॾिसो, साहबी औरत जो इहो इल्मु हुयो, ॿुधाई या रसूल अल्लाह ईअं न थिए सुभाणे मां मुड़ुस जी नाफ़रमानी कयां ऐं उनजे लाइ अल्लाह ताला सुभाणे मूंखे काॾे मोकिले, जनम में मोकिले, त पोइ बहितर ईअं ई आहे त जॾहिं मुंहिंजी दिलि बि माइल नथी थिए, पोइ तव्हां असांजे दरमियान तफ़रीक़ कराए छॾियो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में मामिलो इहो पेश आयो हुयो। अगरि कोई शख़्स पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिए पर औरत उहा तलाक न ॿुधे, छा तलाक वाक़ई थी वेंदी या न? तलाक वाक़ई थी वेंदी। जेकॾहिं तलाक मुड़ुसु काथे बि औरत खे ॾिए थो, जेकॾहिं मुड़ुसु औरत खे काथे बि तलाक ॾिए थो, औरत नथी ॿुधे, मुड़ुसु पाण चयो थो त मां फिलाणी मजलिस में तलाक पंहिंजी घरवारी खे ॾिनी आहे, औरत ॿुधो ई न आहे, त तलाक साईं वाक़ई थी वेंदी। मुड़ुसु सऊदी अरब जे अंदरि वेठो आहे, दुबई जे अंदरि वेठो आहे, उते इहा ॻाल्हि कई पंहिंजे भाइरनि जा ॾोह, पंहिंजे दोस्तनि जा ॾोह, त मां पंहिंजी औरत खे, मां पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई करे फ़ारिग़ करे छॾियो आहे। त भले औरत न ॿुधो आहे, तलाक वाक़ई थी वेंदी, तलाक वाक़ई थी वेंदी। तव्हां चवंदो साईं इहो कीअं वाक़ई थींदी? साईं शरीयत जो मसइलो आहे, वाक़ई थी वई। जॾहिं मुड़ुसु ईजाब क़बूल कंदो आहे न,
त इन टाइम छा भला औरत ॿुधंदी आहे छा? साईं जंहिं टाइम मां वेंदो आहे निकाह पढ़णु मौलवी आहे न साईं, निकाह जो असां पढ़णु वेंदा आहियूं त घोटु असांजे आॾो वेठो हूंदो आहे, त घोट खे चवंदो आहे फलाणी छोकिरी तोखे क़बूल आहे या न आहे? उहो चवंदो साईं मूंखे क़बूल आहे। हाणे इहो क़बूल छा औरत ॿुधंदी आहे? इहो क़बूल औरत ॿुधंदी आहे? न ॿुधंदी आहे। ॾिसो औरत ॿुधंदी न आहे पर निकाह साबित थी वियो। औरत बिल्कुलु न ॿुधो आहे तलाक खे। मुड़ुसु ॿार चयो आहे 3-4 मरतबा चयो आहे त मां तलाक ॾेई करे फ़ारिग करे छॾियो आहे, त तलाक थी वई। व्हाट्सअप 16 मैसेज ॿुधायो, व्हाट्सअप ते वॉइस कई तोखे मां तलाक ॾेई छॾी आहे, तलाक वाक़ई थी वई। स्टाम्प पेपर ते लिखी करे सिग्नेचर ॾेई करे मोकिलियईं त मां तोखे तलाक ॾिनी आहे, तलाक वाक़ई थी वई। चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो हक़ीक़त बि हक़ीक़त आहे, जंहिंजो मज़ाक बि मज़ाक आहे, ऐं जंहिंजी हक़ीक़त बि हक़ीक़त आहे, उन में इहा तलाक बि अचे थी। उन में इहो तलाक बि अचे थी त तलाक साईं वाक़ई थी वेंदी हर हिकु सूरत जे अंदरि। तव्हां चयो त हज़रत माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात 22 रजब थी आहे, उनजो को हवालो ॾियो। बिल्कुलु हवालो आहे, छो न आहे। हाफ़िज़ इब्न असाकर जो किताबु आहे तारीख़ दिमश्क ऐं मदीना, तारीख़ मदीना दिमश्क, उन जे अंदरि लिखियलु आहे त हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी योम वफ़ात जेकी आहे उहा 22 जेको आहे रजब थी आहे। तारीख़ तिबरी जे अंदरि आहे त अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी योम वफ़ात 22 जेको आहे रजब थी आहे। मां ॻाल्हि हिकिड़ी यार अजीब मूंखे लॻंदी आहे, कॾहिं कॾहिं को हज़रत अमीर माविया जो असां ज़िक्र बयानु कयूं या अहिड़ी तरह असां को फ़ज़ल बयानु कयूं त पोइ माण्हुनि में ख़ुदि ब ख़ुदि का जलन पैदा थी वञे। यार ॻाल्हि हिकिड़ी थोरो सम्झण जी कोशिशि कंदा कयो। छा मिसाल ॾींदा आहिनि त अमीर माविया एतिरो टेम हज़रत अली साईं सां जंग कई आहे। अमीर माविया जे पीउ अबू सुफ़ियान एतिरे टेम ताईं नबी सां जंग कई आहे त मुजीब रहमान बि तस्लीम करे थो। हक़ीक़त में काफ़ी टेम जंग थी, इन खां बाद में जॾहिं मुस्लमान थिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अनल इस्लाम यहदिमु मा कान क़बलहु, इस्लाम खां पहिरियां जेके बि गुनाह आहिनि ख़ुदा सभिनी खे माफ़ु करे छॾियो। इस्लाम खां पहिरियां जेके बि गुनाह आहिनि अलाह ताला सभिनी खे माफ़ु करे छॾियो। जॾहिं अल्लाह माफ़ु करे थो, रसूल माफ़ु करे थो, त तूं छो थो इनकार करीं? तोखे छा थियो आहे? अमीर माविया ॾिसो, अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु केरु आहिनि? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साला आहिनि। उम्मे हबीबा भेण आहे जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आहे। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत में हिकिड़ी जमायत जेका समंदर में जिहाद कंदी, ऐं ए साहब उन में जेके बि शामिल थिया, जेके बि उन में हलिया, उहे सभु जेको आहे जन्नती आहिनि। मालूम थियो त उन में सभिनी मां वॾे वॾो सिपा सालार ऐं कमांडर जेकॾहिं कोई हुयो न त केरु हुयो? अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। कहिड़ो हुयो? अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु। वरी बाद में इख़्तिलाफ़ थींदा साईं जंग जमल जे अंदरि, जंग सफ़ीन जे अंदरि हज़रत अली साईं जे बारे में अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु निकिता हुया, ऐं पोइ इन खां बाद में जंग थी हुई। अड़े बाबा ॻाल्हि ॿुध, तोखां केरु थो पुछा करे? मां हिकिड़ो नंढो मिसाल ॾियां। हिन ज़माने में साहबा जो ज़मानो गुज़री चुको आहे। असां केरु मोतबर थींदा आहियूं? मुजीब रहमान खे इहो हक़ काॾां मिलियो जो मुजीब रहमान हज़रत अली साईं जे दरमियान अमीर माविया जे दरमियान जेको इख़्तिलाफ़ थियो उनजो फ़ैसिलो मां कयां? असांजो को हक़ आहे? बाबा हज़रत अली साईं जे दरमियान अमीर माविया रज़ी अल्लाह ताला उन्हनि जे दरमियान जेको इख़्तिलाफ़ थियो, ॿई सहाबी आहिनि। 1400 साल खां बाद में मां मोतबर छो थियां जो उन्हनि जे दरमियान मां फ़ैसिलो करायां? बाबा उन्हनि जे दरमियान इख़्तिलाफ़ हो, ॿई साहबा आहिनि। हिकिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट आहे ऐं ॿियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे। ॿई मुस्लमान आहिनि। ॿिन्हिनि जे तरफ़ां जेके बि साहबा आहिनि ॿई मुस्लमान आहिनि। उन्हनि जे दरमियान जेकॾहिं इख़्तिलाफ़ थियो त मूंखे कहिड़ो हक़ आहे? साहबा जी जमायत जे आॾो मुजीब रहमान जो कहिड़ो इल्मु आहे? हिन ज़माने में को मुफ़्ती जो छा इल्मु आहे? कंहिं अल्लामा जो छा इल्मु आहे? कंहिं ज़ाकिर जो छा इल्मु आहे? साहबा जी जमायत जे आॾो। हाणे हिकिड़ो फ़ैसिलो साहबा हज़रत अली साईं जो आहे, मामिलो हज़रत अली साईं जो, अमीर माविया जो। केॾियूं वॾियूं हस्तियूं 1400 साल खां बाद में साईं इहो छो थियो हुयो? छाजे खां थियो हुयो? छा रीज़न हुयो? छा मतिलबु हो? अड़े तोखां कंहिं पुछा कयो आहे? साईं अबे जो फ़ैसिलो वञी करे मुजीब रहमान 10 साल जो छोकिरो, मां मिसाल ॾियां, मुंहिंजी उमिरि बिलफर्ज़ जेकॾहिं 20 साल हुजे, मुंहिंजो अबो 60 साल जो हुजे, फ़ैसिले में मुंहिंजो अबो जिते ॻाल्हाए मुंहिंजे अबे जो मामिलो हुजे, उते वञी करे अबे जी जॻह ते फ़ैसिलो मां करे अचां, मूंखे अबो चवंदो भाउ तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु त न आहे थियो?
बाबा मसलो मुंहिंजो आहे, मामलो मुंहिंजो आहे, इख़्तिलाफ़ु मुंहिंजो आहे, तोखे कहिड़ी ख़बर? अरे ज़ालमो, इख़्तिलाफ़ु जेकॾहिं अगरि साहबा जी जमायत जे अंदरि थोरो घणो थियो बि सही, उहो उन्हनि ताईं आहे। तोखां कंहिं पुछो कयो आहे हज़रत अली साईं पंहिंजो फ़ैसिलो तुंहिंजे हथ में न हुजा त 1400 साल खां बाद में मुंहिंजो फ़ैसिलो कराए जाए। इन इख़्तिलाफ़ खां बाद में जंग सफ़ीन, जंग जमल खां बाद में इमाम हुसैन, इमाम हसन हज़रत अली साईं जो पुटु आहे, वञी करे अमीर माविया रज़ी अल्लाह ताला उन जे हथ ते बैत की। चई बाबा जेके बि इख़्तिलाफ़ हुया उहे इख़्तिलाफ़ असां सभई जेको आहे ख़तमु था कयूं। मां हज़रत अली साईं जो पुटु इमाम हसन अमीर माविया जे हथ ते बैत थो कयां। जॾहिं पुटु बैत कई आहे ॻाल्हि ख़तमु थी वई, तूं पाण खे मुंहं में चंबा छो थो वणी? साईं इख़्तिलाफ़ु थियो हज़रत अली साईं जो न अमीर माविया सां, इन खां बाद में हज़रत अली साईं दुनिया छॾे विया। पुटनि जो खां पोइ ते सुलह करे मामले खे ख़तमु करे छॾियो। हाणे जॾहिं पुटनि मामले खे ख़तमु करे छॾियो त तूं पाण खे मुंहं में जेको आहे चंबा न हण त भलो आहे। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। हिकु माउ जा टे पुट छा हिकु जॻह ते निकाह करे सघनि था या न? यानी टे भाइर न, ॿियो छा? टे भाइर हुजनि या 10 भाइर, 10 भाइरनि जो हिकिड़े ॾींहं में जेकॾहिं निकाह थिए थो कोई बि मसइलो न आहे। टे भाइरनि हिकिड़े ॾींहं में 3 भाइर गॾु था निकाह कनि, कोई बि मसइलो न आहे। 10 भाइर हुजनि, 5 भाइर हुजनि, 15 भाइर हुजनि, 20 भाइर हुजनि, हिकिड़े ॾींहं में सभु भाइर गॾु निकाह था कनि, थी वेंदो। कंहिं क़िस्म जो कोई बि नाजाइज़ हराम अमल नाहे। अञा भली ॻाल्हि आहे, अञा भली ॻाल्हि आहे त सभिनी जो निकाह जेको आहे फौरी तौरु कराए छॾियो। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। अणपढ़ियल औरतूं नमाज़ कीअं पढ़नि, हुनजो को थोरो हल ॿुधायो। साईं नमाज़ सिखनि न, औरत अणपढ़ियल नमाज़ कीअं सिखे? नमाज़ सिखे जॾहिं औरतुनि खे सेहरो यादि थी सघे थो। माज़र सां ॻाल्हि कयां, जॾहिं औरत खे सेहरो यादि थी सघे थो त पोइ नमाज़ छाजे खां यादि नथी थी सघे? हा साईं, औरत जॾहिं ॿियूं ॻाल्हियूं, जॾहिं औरत खे ॾिसो, औरत जे अंदरि गिला जो मादो इंतिहाई घणो आहे। यानी जेतिरी गिला औरत कंदी आहे न, शायदि मर्द न कंदा नथी। जेतिरी गिला औरतुनि जे अंदरि पियल आहे न, त मर्दनि ग़रीबनि जे अंदरि एतिरो गिला जो मादो न आहे। त जॾहिं एतिरे टाइम में औरत गिला करे सघे थी त पोइ नमाज़ छो न सिखे? इहा त औरत जी टोटरा चइबी न, त नमाज़ मूंखे नथी अचे, बाक़ी को जेको आहे मुला भाऊ कोई असांखे तरीक़ो ॿुधाए। नमाज़ सिखणी पवंदी साईं, नमाज़ सिखणी पवंदी। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए।